अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां अवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक कई पुरखलूस जज़्बनि सां। जी मुंहिंजो साईं, सच पुछो त असांजी जेका मंज़िल आहे, असांजो जेको सफ़रु आहे, असां जेको यादि करियूं पिया पंहिंजे हीरोज़ खे, उन जी अञा इब्तिदा आहे ऐं काफ़ी दोस्तनि ख़तनि वसीले या SMS वसीले इहो या तजवीज़ ॾिनी आहे त फलाणो फ़नकार पाए फलाणो फ़नकार पाए, त अॼु उनखे वज़ाहत कंदा हलूं त दोस्तो हीअ अञा सफ़रु शुरू थियो आहे। इंशा अल्लाह ताला जेके बि असांजा सिंध जा हीरोज़ आहिनि, जेके बि असांजा गायक आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में इंशा अल्लाह ताला शामिलु कबो, उनजी शख़्सियत ते, उन्हनि जे फ़न ते ॻाल्हि ॿोल कबी। अॼु हस्बे तवक्का हस्बे मामूल असांजो एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु। सर अस्सलाम वालेकुम। महिरबानी। वालेकुम अस्सलाम अशरफ, थैंक यू वेरी मच। अॼु हूअं त हशाश बशाश हूंदा आहे, पर थोरो वधीक का ॻाल्हि त ज़रूरु आहे साईं। बसि इहो आहे त तमामु मुंहिंजे हुस्न जो सिंगार मुंहिंजी नेक नियती न उहा त आहे सही नसीर भाई, हा। पर लॻे थो त अॼु माना सुबुह साण या शाम जे पहर या कल्ह का चहिरो ॾिठो हूंदोसीं, हाणे ईअं कोन थो थिए असीं बि हाणे तव्हां सां मूंखे यकीन आहे त मूं जेकॾहिं को आख़िरी चहिरो ॾिठो आहे त उहो मोहम्मद अशरफ बलोच जो ॾिठो आहे। हाणे इहा जेका सॼी रोशनी उतां आई आहे हेॾां। अच्छा नसीर भाई, गुज़िरियल हफ़्ते जेको पाण प्रोग्राम कयोसीं, जॾहिं सिंगापुर मां असांजो हिकिड़ो दोस्त आहे, आउं कोन सुञाणंदुसि, हुन फ़ोन कयो, ॾाढो ख़ुशि थियो। पोइ ख़ुशी थींदी आहे त पोइ वरी प्रोग्राम कयोसीं त हूअं त कंहिं ॿिए रागी ते ॻाल्हायूं आहे, पर जीअं त पाण तव्हां असां ज़िक्र कयो त अदी जेको रुबीना जो जेको जेका शागिर्दी जॻह रही आहे, घणे क़दुरु जी बिल्कुलु सां उन शख़्सियत जी रही आहे, बेशक। जंहिं ते छो न अॼु प्रोग्राम कजे सो उहो आहे तारुफ़ कंहिंजा माना ॿुधो कोन्हे, मोहम्मद इब्राहिम मास्टर मोहम्मद इब्राहिम, सुभान अल्लाह। हाणे हीअ नसीर भाई मास्टर इब्राहिम या उस्ताद मंज़ूर अली ख़ान, ही उन दौर जा रागी हुआ जंहिं दौर में माना त हिननि इदारनि में ख़ासि करे रेडियो आहे, ॾिसो न जीअं पाण ॻाल्हि कई त जेका हिन जी वाद वीज थी आहे त हुनजो जेको मेन जेको इदारो हो या यूनिवर्सिटी हुई सा रेडियो पाकिस्तान हैदराबाद या रेडियो पाकिस्तान कराची, जी हा, सिंध जे हवाले सां। हुन खां पोइ त वरी ख़ैरपुर आहे, पर उते बि एतिरो कमु न थी सघियो जेको हीअ पंहिंजा हुआ, ठीकु आहे न। पर उते उन टाइम में माना त पखी पर न हली सघंदो, उते हिननि माण्हुनि जो हिकिड़ो राज आहे, हीअ माण्हू उते कमु पिया कनि। हाणे पहिरीं इती था ॻाल्हायूं त पोइ इहो कीअं सही थियो आहे? ॾिसो, पाकिस्तान ठहियो आहे 1947 जी हा, ऐं रेडियो पाकिस्तान ठहियो आहे 1948। कैपिटल थी आहे कराची, जेका दरअसल सिंध जो हसीन तर या सिंध जी जेका दिलि आहे उते पहिरीं रेडियो स्टेशन जेका सही माना में सिंध में क़ाइमु थी आहे उहा त रेडियो पाकिस्तान कराची आहे। माना त मीडिया सिंध में जेको पहिरियों आहे उहो उनजी दरवाज़ा खुलिया आहिनि कराचीअ में 48 में अगस्त 1948 में। उन खां पहिरीं जेको मीडिया हुई उहा हुई ग्रामोफोन रिकॉर्ड, ऐं मीडिया हुई होटलूं, वॾेरनि जा उताकूं जिते रेडिया रखियल आहिनि या जिते ग्रामोफोन वॼनि था, त हिकिड़ो महदूद दुनिया हूंदी हुई माण्हुनि जे म्यूज़िक ॿुधण जी। ऐं उहो जिन खे उते होटल में वञण जो मौक़ो मिलंदो हो त उते अॻई वॾा रागी जेके अॻई मौजूदु हुया, जिन में मास्टर चंदुर आहे, कंवर भगत राम आहे, मोटण दास आहे, जीवणी बाई आहे, ऐं करीमा बाई आहे, बाली बाई आहे, इक़बाल बानू आहे या इक़बाल बेगम आहे। त रेडियो जॾहिं पाकिस्तान खे सिंध में स्टेशन क़ाइमु करण जो जॾहिं मौक़ो मिलियो त अशरफ, छाकाणि त सिंध हुई, इन करे लाज़मी आहे त उते जी नशरियात खे बायलैंग्वेज हुजणु घुरिजे। हिकिड़ो त जेको पाकिस्तान जी क़ौमी ॿोली जंहिंखे चयो वियो उर्दू, उहो त हुई। ज़ैड बुखारी साहब हुन जा पहिरियां डायरेक्टर जनरल थिया, ऐं गॾोगॾु छागला साहब जेको अली मोहम्मद छागला साहब, तव्हांखे ख़बर आहे त अहमद ग़ुलाम अली छागला साहब, इहे थिएटरनि, फिल्म आर्ट ऐं म्यूज़िक सां वाबस्ता हुआ। त सभ खां पहिरीं ज़ैड बुखारी साहब सां गॾु खारादर मिठादर जो जेको गुजराती नोइंग ख़ानदान सिंधी नशरियात जे मदद करण जे लाइ आयो, उन्हनि में अली मोहम्मद छागला साहब हुयो। इवन उनजी भेण आहे जेका ख़दीजतुल कुबरा छागला आहे, उहा हुन में आई आहे।
त लामोहल्ला उन्हनि खे स्टाफ खपियो थिए ॻाइण वारनि जो, साज़कारनि जो, अनाउंसरनि जो। त छाकाणि त असीं पंहिंजे गुफ़्तगू जे इब्तिदा में आहियूं हिकु तारीख़ी ॻाल्हि आहे जेका करियूं वेठा, त पहिरियों दफ़ो मीडिया में सिंधी नशरियात खे हलाइण जे लाइ अगरचे उहे 15 मिंट आहिनि, 20 मिंट आहिनि जेके रेडियो कराची तां सिंधी नशरियात खे मिलिया आहिनि, सॼी दुनिया खे ख़बर आहे जेके असांजी एज ग्रुप जा माण्हू आहिनि, त पहिरियों अनाउंसर थी वियो MB अंसारी। उहो त ख़ूबरू हसीन आहे, उनखे ज़ैड बुखारी उन तां कुर्बान थियो, उनखे अनाउंसर करे रखी छॾियो। माना इहो माना MB अंसारी अॼु माना इहा ॻाल्हि मुंहिंजे लाइ या माना हिकिड़ी नॉलेज आहे नसीर भाई, त माना MB अंसारी साहब जेके सिंधीअ जे हिसाब सां बाबा ब्रॉडकास्टर चऊं था, त वरी जेके वर्ल्ड या पाकिस्तान जे हिसाब सां बाबा ब्रॉडकास्टर चऊं था, सो आहे जेको आहे सो ज़ैड बुखारी साहब। ऐं ज़ैड बुखारी साहब तख़लीक़ कई आहे उन हिन ख़ूबसूरत ख़ूबरू छोकिरे खे, जंहिंजो आवाज़ बि हसीन हुयो ऐं हुनजो चहिरो बि हसीन हो, कद कामत बि हुई। त सम्झो त हिकिड़ो घर तुम हसीन होते हम मेहरबान होते, त सुहिणा माण्हू जिते वेंदा आहिनि उन्हनि खे पहिरियों वोट त हुनजो हुस्न आहे, ॿियो हुस्न उनजो ख़ुशि आवाज़ हुजणु आहे, माना हुन आवाज़ सुठो। ख़ैर उनजो जैकबाबाद ऐं लाड़काणे सां तालुक़ु MB अंसारी साहिब जो। इहो त थियो वञी अनाउंसर। हाणे हुननि खे साज़कार ते खपिया, त हुन इमन अहमद ही सखीराणी कोहिस्तान जी फैमिली आहे जेके दंबुरा पिया वॼाइनि, त सुरंदा पिया वॼाइनि। इहो थियो वञी असांजे मास्टर मोहम्मद जुमन जो वालिद बुज़ुर्गवार। उन सां गॾु ख़बर पई त हुनजो पुटु उस्ताद मोहम्मद जुमन बांसुरी थो वॼाए, उहो बि स्टाफ में अची वियो। नई स्टेशन खुले पई, नवां माण्हू खपनि था न जेके थोरा स्किल्ड हुजनि, थोरा बाहुनर हुजनि। हाणे ॻाल्हि जॾहिं आई त बाबा सिंधी राग रागणियूं ॻाईंदो केरु, त ख़बर पई त कराचीअ जे बंदरगाह ते मोहम्मद इब्राहिम जेको कच्छ भुज या राजस्थान जो या गुजराती ॻाल्हाइण वारो, छाकाणि त असांजा छागला साहब गुजराती फैमिली आहे, मिठादर खारादर जी। अहमद ग़ुलाम अली जंहिं पाकिस्तान जे क़ौमी तराने जी तर्ज़ पे ठाहे, उहो बि गुजराती आहे। त उन्हनि खे ज़ाहिर त ही जेके सुरीला माण्हू आहिनि पाण में मिलंदा रहनि था, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे ख़ूब त कहिड़ो बाहुनर माण्हू किथे वेठो आहे। त हू जहाज़नि ते मैकेनिक हुयो, तव्हांखे ख़बर आहे, ज़रूरु इंशाअल्लाह ज़रूरु। त उहो हिकिड़े ॻाइण वारे जी हैसियत में मोहम्मद इब्राहिम जेको आहे उहो रेडियो कराची ते आयो, ऐं अचण सां ई हुनखे पूरी टीम जॾहिं हुनखे, छाकाणि त हू ख़ुदि बि हिकिड़ो तरबियत याफ़्ता हो, प्रोफेशनल कोन हो, शौक़िया ॻाइण वारो हो, ऐं हू बॉम्बे मां कुझु न कुझु सिखी बि आयो हो। इन करे हुनखे ऑडिशन पास करण में को देरि कान लॻी। बाक़ी ही जेको हुनजो सफ़र आहे मास्टर इब्राहिम जो, दरअसल उहो त शुरू थियो आहे 1955 में हैदराबाद खां। अच्छा, हाणे इन सफ़र खे पंहिंजो नसीर भाई पाण हिते खणंदासूं, पर हाणे पाण गुफ़्तगू बि कई आहे, पर हाणे जेके दोस्त आहिनि उहे लाज़मी सोचींदा त हाणे भला इहा शख़्सियत आहे, आया ॿुधूं त सही त इहे कीअं ॻायो आहे, उनखे ॾिसूं त सही त उहो केरु आहे ऐं कहिड़ो आहे। त हाणे मजबूर साहिब खे चऊं था त असांखे ऐं असांजे दोस्तनि खे को बहितरीनु गानो ॾेखारे ॿुधाए। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माना करे थो मारे थो, ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माना करे थो मारे थो, माना करे थो मारी थो मूंखे माना करे थो मारी थो, ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माना करे थो मारी थो, हेॾा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माना करे थो मारी थो। तो ओडापन दूर के त ओडापन दूर के दूर बि ओडा सुकरी के संबर जनन कॾहिं के त विसरन नमूर, जीअं में कुंडी जा पूर तीअं दोस्त वरा का दिल में मिया। केॾा खणियो अखियूं, जेॾा केॾा खणियो अखियूं, जेॾा केॾा खणियो अखियूं, जेॾा केॾा खणियो अखियूं, हाणे मोहबत वारियूं मारी थो मूंखे माना करे छो मारी थो, मोहबत वारियूं मारी थो मूंखे माना करे छो मारी थो, ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माना करे छो मारी थो, हेॾा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माना करे छो मारी जानब
मुंहिंजा जानी हो मुंहिंजा जानी तोखे ईअं न झुकाए जीअं मारे मोटी पुछे हिते रती रतन संजरे सिक तुंहिंजे साए हाणे असां तो हींदा सॼण वेठे पर में ते पुछाऊं कयूं तात जिनी खे तलब तुंहिंजी तात जिनी खे तलब ओ तात जिनी खे तलब तुंहिंजी तात जिनी खे तलब सो भरियो कीअं विसारी थो मूंखे माना करे छो मारी थो सो भरियो कीअं विसारी थो मूंखे माना करे छो मारी ओ माना करे मूंखे मारी थो तूं माना करे मूंखे मारी थो ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थियो मूंखे माना करे छो मारी थो ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थियो मूंखे माना करे छो मारी ओ जानब जानब हो जानब जानब मुंहिंजे जानब मुंहिंजे जीअ में तुंहिंजी तमा पोइ वठ काती वॾ अंगड़ा सजण मुंहिंजी अदब कर्म कोए अंक भाया भाल संदो हो जे मुंडा साजन सौ निहारी जेॾा केॾा खणियो सोणियूं अखड़ियूं जेॾा केॾा खणियो अखड़ियूं ओ जेॾा केॾा खणियो सोणियूं अखड़ियूं जेॾा केॾा सोणियूं अखड़ियूं इहा मोहबत वारियूं मारी थो माना करे छो मारी थो इहा मोहबत वारियूं मारी थो मूंखे माना करे छो मारी थो ओ माना करे मूंखे मारी दिल भर माना करे मूंखे मारी थो हेॾा नाज़ सजण ॾेखारी थियो मूंखे माना करे छो मारी थो ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थियो मूंखे माना करे छो मारी किता सिखे मुंहिंजा सुकरी हे कासाई वारी कार हो किता सिखे सुकरी हे कासाई की कार तिखी काती हथ करे मूंखे मुनीअ सी तम मार मुंहिंजो चीरे चमनिहार सजण मुंह में रती न रही हिकु रत जी अजब अवेड़ा नैन बछायो अजब अवेड़ा छायो ओ अजब अवेड़ा नैन बछायो अजब अवेड़ा नैन बचायो बहुत किरी पंहिंजा पारी थो मूंखे माना करे छो मारी थो ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थियो मूंखे माना करे छो मारी थो कॾहिं ताकियूं दीन कॾहिं ताकियूं दीन कॾहिं खुला दर दोस्त जा कॾहिं अचां अचण न लहां कॾहिं मूंखे कोठियो पिया नीन कॾहिं कत सिकां पियो छॾ खे कॾहिं मूंसां गुज पिया ॻाल्हाईं हाणे अहिड़ा ई आहिनि ॾिस सजण मुंहिंजा सुखड़िया मिश्री चवे साण माणनि सां मिश्री चवे तूं माणनि सां ओ मिश्री चवे तूं साण माणनि सां मिश्री चवे तूं माणनि सां हाणे मुंहिंजूं दिलियूं जियारी थो मूंखे माना करे छो मारी थो ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थियो मूंखे माना करे छो मारी थो
केंदा पियो नसीर साहब? ज़बरदस्त। अच्छा नसीर भाई, मोहम्मद इब्राहिम जेको आहे उन जो माना ॾिसो न बैक वक़्तु जेको आहे सो हिन माण्हू फिल्मुनि में बि ॻायो आहे, जी हाँ, हिन माण्हू काफ़ी कलाम बि ॻाया आहिनि, जी हाँ, हिन माण्हू गीत गज़ल बि ॻाया जी आहिनि, हाँ। ठीकु आहे। उन खां हटी करे वरी उन खां पोइ वरी जेके दास्तान गोयार जेके तमामु घटि माना फनकार पाण वटि अचनि था, जीअं मिठू कच्छी आहे या ॿिया दास्तान गोईअ जा जी हिकिड़ा हाँ। ख़ासि हूंदा। दास्तान गोईअ में नसीर साहिबु हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त माना इहो कमाल न आहे त इहे तमामु घटि माण्हू में हूंदी आहे न शइ हिते? अशरफ, छाकाणि त असीं जेकॾहिं मास्टर मोहम्मद इब्राहिम जे शुरूआत वारी गायकीअ ते ॻाल्हाईंदासीं त पहिरीं त पाण खे ॾिसणो पवंदो त हीउ मास्टर जेको आहे त उमूमन पाण सम्झंदा आहियूं मास्टर माना ही टीचर हूंदो, कंहिं स्कूल में पढ़ाईंदो हूंदो, पर उन ज़माने में यानी अॼु खां 70-75 वरे अॻु जेको पंहिंजे फ़न में माहिर हूंदो हो, जीअं मास्टर चंदुर आहे, सोना ख़ान आहे, मास्टर मोटण आहे, मास्टर नूनारी साहब आहे, एग्ज़ैक्टली। त हाणे असां अचूं पिया त असांजे मास्टर मोहम्मद इब्राहिम जे फ़न जी शनाख़्त छा ठही, छो त ग्रामोफोन रिकॉर्ड जेको हूंदो हो उन जी ड्यूरेशन अशरफ फिक्स हूंदी हुई, 2.5 मिंट 3 मिंट, उन में थोरो ओपनिंग म्यूज़िक वॼंदी, वरी कलाम जो थल खजंदो, वरी हल्को इंटरवेल ईंदो, वरी उन सां अंतरो ईंदो ऐं 3 मिंटनि में उहो रिकॉर्ड गोल वॼी ख़तमु थींदो। पर हाणे जॾहिं रेडियो में अची विया त ख़बर पई त हाणे तव्हांखे टाइम जी हरू भरू पाबंदी कान्हे, तव्हांखे लाइव ॻाइणो आहे ऐं तव्हांजी 5 मिंट 7 मिंट ड्यूरेशन तव्हांजी जेका आहे 3 मिंटनि वारी पाबंदी ख़तमु थी वई। हाणे मास्टर मोहम्मद इब्राहिम पाण असांखे इंटरव्यू में जेको असां हुनजा ॿुधा आहिनि त हू चए थो त मूं सोचियो त हीउ चंदुर त इहो भूरल दिलबर तुंहिंजे शहर में आयसि क़िस्मत सां सुणा पंहिंजी अखियुनि खे झल तूं, ही इन क़िस्म जे जेके हिकिड़ी अवाम पसंदि जेके नग़मा आहिनि, असीं छो न सिंध जा जेके ज़बरदस्त सरमायो आहे क्लासिकल शाइरीअ जो, जंहिंमें शाह लतीफ़ वेठो आहे, सचल सरमस्त वेठो आहे, रकियल शाह आहे, बुडल फ़क़ीर आहे, मिसरी शाह इमाम आहे, हमल फ़क़ीर आहे, असीं छो न उन्हनि जे कलामनि खे ॻायूं। जॾहिं उन जूं काफ़ियुनि खे ॻाइण लाइ हिननि सोचियो ऐं उन्हनि खे ट्यून खे ठाहिणु शुरू कयूं त इब्राहिम साहब जो मौक़िफ़ थियो त छो न शुरू में ॾोहीड़ो ॾियण जी का रवायत विझिजे। अच्छा। ऐं विच में बि काफ़ीअ जे थलनि ऐं मिसरान जे विच में बि ॾोहीड़नि जी हिकिड़ी आमेज़िश कजे त कलाम में हिकिड़ी रिचनेस पैदा थींदी, हुस्न पैदा थींदो ऐं बाज़ोक ॿुधण वारा बेहद लुत्फ़ महसूसु कंदा, जो असांखे टाइम बि हाणे घणो मिली वियो आहे। त यादि रखणु घुरिजे त जेका सिंध में ॾोहीड़ा गायकीअ जो जेको उरूज आहे या जेको फ़रोग़ आहे उहो असांजे मास्टर मोहम्मद इब्राहिम विधो आहे। वाह वाह। अच्छा, इहो जेको आहे उन खां पोइ जीअं मास्टर मोहम्मद इब्राहिम ॻाल्हायो पाए कलाम ते, पर माना इहो वरी पाण वरी ॻाल्हि जेका कई त ढोल फ़क़ीर पे मरूम ईअं कंदो न सर? ॾिसो न, ढोल फ़क़ीर वारनि जी जेका खेप आहे उहा तमामु देरि सां आई आहे, देरि सां आई आहे। पूरो डिकेड जंहिंखे चइबो आहे उनखे 10 साल, 10 साल ॾहो थींदो आहे, जनरेशन गैप जेको तव्हांजे मुंहिंजे विच में जेकॾहिं 10 ऐं 20 सालनि जो फ़र्क़ु आहे त चइबो त 2 ॾहाकनि जो फ़र्क़ु आहे, 10 सालनि जो फ़र्क़ु त असांजे विच में जनरेशन गैप लॻी पई आहे। त ईअं ढोल फ़क़ीर सम्झो त 10-20 सालनि खां पोइ आयो आहे, जेको उनजे नक्श क़दम ते हलियो आहे। पर ॾोहीड़ा गायकीअ जो सिर्फ़ु उस्ताद मोहम्मद इब्राहिम ऐं उन सां गॾोगॾु, छाकाणि त जुमन त शुरू में गायक थोरी आहे, उस्ताद मोहम्मद जुमन शुरू में बांसुरी पियो वॼाए, उन कंहिंखे बि ॾिसे त ही धुनूं पियो ठाहे क्लासिकल काफ़ियुनि कलामनि जूं, गीतनि गज़लनि जूं, ॾोहीड़ा पियो मिलाए, त ज़ाहिर त रंग खे हिकिड़े ॾिसी हुन बि रंग पकड़ियो। उन खां पोइ उन मास्टर जुमन पंहिंजे इब्राहिम जे नक्श क़दम ते हली थी, छाकाणि त हुन खां हू 15 साल नंढो आहे। असांजो इब्राहिम जेकॾहिं 1920 जी पैदाइश आहे त हू 1935 जी पैदाइश आहे, त पूरनि हिकिड़ो 10-15 सालनि जो जेको फ़र्क़ु आहे, त हू हुनजो सीनियर आहे। ऐं रेडियो हैदराबाद ते ॾोहीड़ा गायकीअ जो, सिंधी काफ़ी कलाम जी कंपोज़िशन जो, गीतनि गज़लनि जिन जो तव्हां तस्करो कयो, तर्ज़ूं ठाहिण जो जेको रवाजु आहे उहो असांजे मास्टर मोहम्मद इब्राहिम विधो। वाह वाह। हाणे छो न पाण अञा पंहिंजो नसीर भाई अञा हुनजे फ़न ते बि ईंदासीं, हुनजी शख़्सियत ते बि ॻाल्हाईंदासीं, पर दोस्तनि खे वरी ही नग़मो जेको आहे ॾेखारियूं था, पाण ॾिसूं था, ॿुधूं था ऐं पंहिंजा दोस्त ॿुधनि था। उमरां वेंदो पुछां को अलाह किथे मिलमार, उमरां वेंदो पुछां को उमर अच्छा कपड़ा काणियारियूं कीअं कनि,
जिननि जा थरनि में वरथा वेण सहनि हुजे हक़ बञनि से कीअं सतियूं सुमरायनि उमरां बि धोप छा को अला जिते मुंहिंजा मारू जिते मुंहिंजा मारू उड़ा जिते मुंहिंजा सागी उड़ा जिते मुंहिंजा मारू महले मांधी मारुई अदाय मरे महले मांधी मारुई अदाय मरे रुआरे पीरोए अला जिते मुंहिंजा मारू महले मुंहिंजो मुंहिं अदाय मरे महले मुंहिंजो मुंहिं अदाय मरे रातो ॾींहुं पियो रोए अला जिते मुंहिंजा मारू जिते मुंहिंजा मारू उड़ा जिते मुंहिंजा सागी उड़ा जिते मुंहिंजा मारू अदियूं शाह लतीफ़ चवेला मियां लालो लाल लतीफ़ चवेला मियां उतां आयो न कोई अला जिते मुंहिंजा मारू जिते मुंहिंजा मारू उड़ा जिते मुंहिंजा सागी उड़ा जिते मुंहिंजा मारू जी नसीर भाई अवल त ही जेको असां पंहिंजे स्क्रीन ते असांखे मुर्तज़ा मजबूर ज़ियारत कराई ऐं चवंदो त जेके असांजो क़दीम ऐं बुज़ुर्ग शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे ईअं कोन चवंदासीं त असां उन्हनि जो ॾिठो उन्हनि खे दीदार कयो त असां हींअर मास्टर इब्राहिम जो जी ईअं सम्झो त ज़ियारत कई हिकिड़ो हल्को फुल्को नफ़ीस पर तव्हांखे हैरत थींदी त हू थोरो कदावर ईअं जो ईअं 6 फुट ईअं वॾे दरवाज़े मां लंघण वारा जीअं माण्हू थियनि था त ही हो हल्को फुल्कड़ो ख़ूबसूरत हुनजो नंढड़ो प्यारो मासूम चेहरो पर जीअं हाणे त असांजे ऑडियंस हुनखे ॾिठो त हू हिकिड़ो ॾिसण में कदावर इंसान हूंदो हो इन करे असीं चऊं था त सिंधी मौसीक़ीअ जी जेका जदीद लहर हली आहे 1955 खां पोइ जदीद सिंधी मौसीक़ीअ जी जंहिंमें क्लासिकल काफ़ियूं ऐं असांजे शाइरनि वॾनि जो कलाम उन्हनि जी चूंड एग्ज़ैक्टली तसव्वुफ़ ऐं सूफ़ी जेके कलाम आहिनि उन्हनि जूं हुन में हिकिड़ी हैरत अंगेज़ जेका सलाहियत आहे अशरफ जेका हर माण्हू में कोन्हे पाण हिते कॾहिं डिस्कस बि कयो आहे त थोरा गायक अहिड़ा आहिनि जिन खे धुन ठाहिण अचे थी तर्ज़ ठाहिण अचे थी हाणे उस्ताद फ़तेह अली ख़ान आहे न वॾो गवैयो आहे पाकिस्तान जो तर्ज़ ठाहींदो त घबराईंदो माना त हिकिड़ो हेॾे वॾो राग जो समुंड आहे पर तर्ज़ ठाहिण में हुनखे चवंदो त अमानत गुल तूं मूंखे तर्ज़ ठाहे ॾे फेरोज़ गुल मूंखे तर्ज़ तूं ठाहे ॾे पर मास्टर इब्राहिम जेको आहे हुन में कुदरती तरह सां हिकिड़ो त हू बाजे ते उन्हनि खे कमाल आहे बादशाह बाजो वॼाइण वारो आहे वरी म्यूज़िक अरेंजमेंट जेको आहे जंहिंजो कमु दिमाग़ कंदो आहे त
हिन जा पीसिस छा थियनि, इंटरवल छा थियनि ऐं बार पीस छा हुजणु घुरिजनि, इहा हिकिड़ी एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटी हुई जेका मास्टर मोहम्मद इब्राहिम में हुई। जी अच्छा नसीर भाई, जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां अॼु माना ॾिसूं पिया हुनखे टेलीविज़न स्क्रीन ते, त माना हिकिड़ी ज़ियारत नसीब थिए पई, छाकाणि त इहे माण्हू मुक़दस आहे। त भटाई साईं साईं अहिड़नि माण्हुनि लाइ चयो आहे न त कचे काचोटी नांगन ॿधी नीह जी, चेड़ा आया जग में तेड़ा विया मोटी, उन्हनि जी चोटी पूरब थींदी पधरी। त नसीर भाई इहो आउं सम्झां थो त हीअ जेकी शख़्सियतूं आहिनि, हीअ जेके असांजा हीरोज़ आहिनि, इहे त पाक पवित्र आहे। इन जो को ज़माने सां एतिरो लाॻापो कोन हो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके हिन जो प्यारु हो या हिन जेका मोहबत हुई नसीर भाई, त सिर्फ़ु पंहिंजे फन सां हुई, सिंध सां हुई, सिंध जी मौसीक़ी सां हुई, राग सां हुई। ऐं उहो ई राग त आहे न साईं जो अॼु ॾींहं तोणी असां ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि उनखे यादि करियूं पिया। थी सघे थो नसीर भाई पंहिंजी नई टही आहे उनखे एतिरी ख़बर न हुजे, पर आउं सम्झां थो त हीअ बि हिकिड़ो अलाह ताला तव्हांखे बिल्कुलु हुनजी बाक़ाइदा हुनखे जसा हुजे, असांखे जेका कोशिशि करियूं पिया त हिकिड़ी पाण हिन नंढी कोशिशि करियूं पिया त नई टहीअ खे बि ख़बर पए त हीअ बि असांजा के माण्हू हुआ। आउं सम्झां थो त इहा जेको ही थिए पियो महिरान टेलीविज़न तां पंहिंजनि अज़ीम फ़नकारनि खे नए नसुल ताईं पहुचाइण जो जेको सिलसिलो आहे, आउं सम्झां थो त जेकॾहिं असीं पुराणनि पंहिंजे माज़ीअ जे सुठियुनि अज़ीम रवायतुनि खे अशरफ जीआरे नथा सघूं, त मुंहिंजो स्लोगन आहे त पोइ असांखे बि जीअण जो हक़ न आहे। छाकाणि त मूं से ॾिठा माउ, जिनी ॾिठो पिरिन खे तनी सदी काय, करे न सघां ॻाल्हि अहिड़ी। त असां जेको नसुल आहे, असां जिन माण्हुनि खे ॾिठो आहे ऐं कुदरतनि असांखे प्लेटफॉर्म मिलियो आहे त असीं पंहिंजे उन्हनि दोस्तनि उन्हनि बुज़ुर्गनि जूं जेके सुठायूं आहिनि या जेके गुण आहिनि या उन्हनि जूं जेके सलाहियतूं आहिनि उन्हनि खे असां उन्हनि ताईं पहुचायूं था। त मास्टर मोहम्मद इब्राहिम जी सलाहियत इहा हुई त हू हिकिड़ो सखी ॻाइण वारो हो। छाकाणि त तव्हां ज़माने में ॾिठो आहे अशरफ त केर बि कंहिंखे घटि में घटि जेको ही फील्ड जेका आहे इन में को बि सेखारण जे लाइ तयार न आहे। इहो वॾो गैप रहियो आहे। छो नथो सेखारे? इन करे त आउं जेकर हिनखे सेखारींदुसि त हीअ मुंहिंजी रोज़ीअ ते लत ॾींदो, हीअ जेको मुंहिंजो गले जो रिस्क आहे उन में घटिताई थी वेंदी हली, हीअ अॻिते निकिरी वेंदा, आउं पुठिते रहिजी वेंदुसि। पर इब्राहिम साहब जी क्वालिटी इहा आहे त हुन पहिरियों दफ़ो ॾिठो त सिंध जूं जेके न्याणियूं आहिनि, छाकाणि त प्रोफेशनल या कुझु ॻाइण वारियूं जिन जो मख़सूस किन हंधनि सां तालुक़ु आहे या उन्हनि खे मीरास में ॻाइण वॼाइण नचणु मिलियो आहे, रक़्स फ़नून लतीफ़ा उन्हनि खे विरसे में मिलियल आहे। उन सोचियो त हिन पढ़ियल लिखियल जेके ख़ानदान जूं ख़ुशगुल न्याणियूं आहिनि, छो न उनजी तरबियत थियणु घुरिजे। छाकाणि त सिंधी ॿोलीअ में ॻाइण वारियूं जीवणी बाई वई हली, मूली बाई ख़तमु थी वई, करीमा बाई ख़तमु थी वई हली, हाणे शाह लतीफ़ खे सचल खे ऐं जदीद शाइरनि खे ॻाइण जे लाइ असांखे हसीन सिन्फ़ नाज़ुक जा आवाज़ खपनि। त हिन ॾिठो त असांजे स्कूलनि ऐं कॉलेजनि में जेके न्याणियूं आहिनि हिन दावत ॾिनी त जेकॾहिं बाबा को ख़ानदान इजाज़त ॾियनि था पंहिंजे न्याणियुनि खे त सभ खां पहिरीं जेका न्याणी आई आहे उहा थाणे बुला ख़ान जी ज़बरदस्त अज़ीम ख़ानदान आहे। होतचंद असांजो दादा दौलतराम मेहताणी ऐं दादा होतचंद मेहताणी, उन्हनि जी न्याणी जेका इंतिहाई पढ़ियल लिखियल आला बाख़लाक जंहिंजो नालो आहे सुशीला मेहताणी, उहा पंहिंजे मंदरनि में भॼन भाव करे पई ऐं ॻाए पई हल्का फुल्का शयूं। त जॾहिं हिननि दावत ॾिनी त आउं सेखारण लाइ तयारु आहियां। त कराचीअ में हैदराबाद में पहिरीं जेका शागिर्दियाणी थी आहे मास्टर मोहम्मद इब्राहिम जी, जेका ख़ुदि संदसि ई ख़्वाहिश ते थी, त उनखे सेखारियो। उन खां पोइ 56-57 में अदी रुबीना जो तव्हां तज़किरो कयो, उहा रेडियो ते आई ऑडिशन ॾियण लाइ। पहिरीं कोर्स वाइस हुई, पर ॾिठूं त हीअ त आवाज़ु एॾो इंतिहाई सिन्फ़ नाज़ुक सिंधी ॿोलीअ में जेको चइजे न त कंहिं औरत जो कंहिं छोकिरीअ जो जवान नौखेज़ आवाज़ु आहे, त पोइ अदी रुबीना जो। त पोइ मास्टर इब्राहिम साहब उन ते महिनत कई। अॻिते जेकॾहिं असीं दुगाननि ते हलंदासीं त जेके हुन पंहिंजे शागिर्दियाणियुनि सां जेके दुगाना ॻाया आहिनि ऐं जेके मार्वलस लेजेंड दुगाना जेके आहिनि सिंधी ॿोलीअ जा, उहे मास्टर इब्राहिम सभ खां पहिरीं पंहिंजे शागिर्दियाणियुनि सां ॻाया आहिनि। वाह, अच्छा नसीर भाई, जीअं मूं अॻु में माना ज़िक्र कयो पिए त हीअ जेका शइ आहे त माना इहा अलाह जी बि का महिरबानी आहे न साईं। हिन मथां ॾिसो, हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो माण्हू मौसीक़ार आहे, हिकिड़ो माण्हू सुठो बाजो वॼाए थो, वरी हटी करे उहो कमाल जो गायक आहे, वरी हटी करे वरी तव्हां अचो था दुगाननि में अचो था गीत गज़ल ते, त इहो कमाल न आहे। हाणे इहा तव्हांजी ॻाल्हि जेका तव्हां वठंदो जेको जवाबु, उन खां पहिरीं जेको आहे सो हिन शख़्सियत जो जिते गुफ़्तगू करे रहिया आहियूं उनजो कलाम पाण ॾिसूं ऐं ॿुधूं। मोहब्बत
सिर जो मकर सांग सूरी सुप्रियन ले चढ़त थिए चांग ये इश्क आहे नांग हो बेली ख़बर खादन खे पवे आहे कंहिंखे ख़बर कचार ॾाढो इश्क अड़ांगो यार आहे कंहिंखे ख़बर कचार ॾाढो इश्क अड़ांगो यार ॾाढो इश्क अड़ांगो आहे ॾाढो इश्क अड़ांगो आहे कंहिंखे ख़बर कचार ॾाढो इश्क अड़ांगो यार इश्क थो जंहिं सिर ॿारण ॿारे दुनिया उक़बा उहे विसारे इश्क थो जंहिं सिर ॿारण ॿारे दुनिया उक़बा उहे विसारे प्रीत प्यारल सां सो पारे हो प्रीत प्यारल सां सो पारे तोड़े लखे आधार ॾाढो इश्क अड़ांगो यार ॾाढो इश्क अड़ांगो यार कात अॾीअ जी आहे बाज़ी गोए खटी को थींदो गाज़ी कात अॾीअ जी आहे बाज़ी गोए खटी को थींदो गाज़ी इश्क अॻियां कन आजी नियाज़ी हो इश्क अॻियां कन आजी नियाज़ी कई कुलादार ॾाढो इश्क अड़ांगो यार ॾाढो इश्क अड़ांगो ज़करिया सिर करट वहायई काण खलील आड़ा मचायई ज़करिया सिर करट वहायई काण खलील आड़ा मचायई करबल वारो कोस करायई हो करबल वारो कोस करायई अजब करे इसरार ॾाढो इश्क अड़ांगो यार ॾाढो इश्क अड़ांगो सूलीअ ते मन सूर चढ़ायई शम्स जी खलड़ी नेठ खलायई सूलीअ ते मंसूर चढ़ायई शम्स जी खलड़ी नेठ खलायई सूफ़ीअ जो सिर नेजे रसायई हो सूफ़ीअ जो सिर नेजे रसायई हे अथसि आचार ॾाढो इश्क अड़ांगो यार ॾाढो इश्क अड़ांगो सिर जुदा धड़धार धोग जनी जा देग में उहे मरकन पचार सर हाज़िर जनी जे हथ में जेको तालिब मौला थींदो सिर सजण बि उन्हीअ खे ॾींदो जेको तालिब मौला थींदो सिर सजण बि उन्हीअ खे ॾींदो इश्क न उनखे मूर मेटींदो इश्क न उनखे मूर मेटींदो वाह करे वहवार ॾाढो इश्क अड़ांगो यार ॾाढो इश्क अड़ांगो ॾाढो इश्क अड़ांगो यार ॾाढो इश्क अड़ांगो
आहे कंहिंखे ख़बर का चार आहे कंहिंखे ख़बर का चार ॾाढो इश्क अड़ांगो यार ॾाढो इश्क अड़ांगो यार ॾाढो इश्क अड़ांगो कंहिं बि सिन्फ़ नाज़ुक सां हुनजी का दिलचस्पी कान आई हुनजो समूरो इश्क हुनजी रियाज़त हुनजी इबादत हुन तय करे वरितो त जेकॾहिं मूंखे पंहिंजी हिन ज़िंदगी में कुझु थियणो आहे त पोइ मूंखे रागी थियणो आहे